पीअण जे साफ़ पाणी जे लाइ मिसण वासी परेशान। जीअं नाज़रीन, मिसण वासी पीअण जे साफ़ पाणी जे लाइ बिल्कुलु परेशान आहिनि, जेके मिसण वासी शहर खां 3 किलोमीटर परे पाणी भरण ते मजबूर आहिनि। जीअं नाज़रीन, मोहम्मद खान जुणे जे दौर ते ठहियल वाटर सप्लाई कुझु वक़्तु हलण खां पोइ बिल्कुलु नाकारा थी वियो। पीपल्स पार्टी जा दौर मोहम्मद खान जुणे जे खां पोइ पीपल्स पार्टी मुकमल जेकी हुक्मरानी रही आहे सिंध हुकूमत ते, त हिननि वाटर सप्लाई ते को बि ध्यानु न ॾिनो। जॾहिं त विच में मुशरफ दौर में मक्सी दौर में 2 साल खनि मक्सी खानदान रायला मक्सी वाटर सप्लाई खे हलायो, उन खां पोइ वरी न हलियो। उन खां पोइ मुसलसल सिंध में पीपल्स पार्टी हुकूमत रही आहे ऐं हितां जे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे ख़ुदि पीपी सां तालुक़ु रखनि था। उन करे हुननि हिन वाटर सप्लाई ते को ध्यानु न ॾिनो। सिर्फ़ु इलेक्शन वक़्तु ॻाल्हियूं कंदासीं, असां पाणी पीअण जो पाणी समेत रोड समेत तमामु सहूलियतूं तव्हांखे मुयसरु कंदासूं। जॾहिं इलेक्शन में कामयाबी खां पोइ हिन शहर ते नज़र न धारींदा। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन शहर खे जीआपे जो ज़रियो पीअण जो साफ़ पाणी मुहैया कीअं कजे, उन जे लाइ असांजे जेको तक जो चूंडियल MNA आहे ऐं ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी ऐं MPA जेको आहे रईस इमदाद ख़ान पिताफ़ी, हितां जो DC वली मोहम्मद बलोच, पब्लिक हेल्थ खाते जो एक्सचेंज उन खे बि अॻियां अचणु घुरिजे। या त वाटर सप्लाई जी बहाली जो को बंदोबस्तु कनि, या हिननि खे फिल्टर प्लांट लॻाए ॾिना वञनि जीअं पाणी आसानी सां हासिलु थी सघे। 20 खां 25,000 आबादी जे ही शहर, जेकॾहिं हिन ते फिल्टर प्लांट बि लॻायो वियो आहे त हिकु अधु किलोमीटर जे मुफ़ासिले ते लॻायो वियो आहे। हिते ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त MP इमदाद पिताफ़ी MNA ज़ुल्फ़कार सत्तार ऐं वली मोहम्मद बलोच DC खे घुरिजे त वाटर सप्लाई जी बहाली लाइ गॾिजी कोशिशि कनि, वाटर सप्लाई खे बहाल करे हितां जे माण्हुनि खे साफ़ सुथिरो पाणी मुहैया कनि। जेके अॼु जर जो ज़हरीलो पाणी पी बीमारियुनि में मुब्तला थी रहिया आहिनि, उन्हनि खे बचाइण जे लाइ वाटर सप्लाई खे बहाल करे साफ़ पाणी मुहैया कयो वञे।